अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। क़ौमी असैम्बलीअ में 26 आइनी तरमीमी बिल ते बहस दौरान पार्लियामानी रवायतूं पामाल। अपोज़िशन ऐं हुकूमती मेंबर्स हथे पइजी विया। हिक ॿिए खे धिका। डिप्टी स्पीकर खां बि माइक खसी वई। मुख़ालिफ़ धुर जे मेंबर्स एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। ऐवान में चोर चोर जा नारा। हुकूमती मेंबर्स बि एहतजाज कंदा रहिया। क़ौमी असैम्बलीअ जे इजलास दौरान हुकूमती ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबर्स जा हिक ॿिए ते इल्ज़ाम। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त क़ौम ॾिसी वठे त केरु करप्ट ऐं केरु ईमानदार आहे। पीपल्स पार्टीअ जे राजा परवेज़ अशरफ चयो आहे त लोटा लेक्चर नथा ॾेई सघनि। जिन मदारनि नवाज़ शरीफ़, आसिफ ज़रदारी, परवेज़ मुशर्रफ ऐं चौधरियुनि खे ख़राब कयो, उहे हाणे इमरान ख़ान खे ख़्वार करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो त अपोज़िशन जो रवैयो गैर जमहूरी आहे। शाज़िया मरीअ चोर चोर जा पोस्टर बि चोरनि जे हथनि में ॾिना आहिनि। अपोज़िशन सेनेट चूंडू PDM जे प्लेटफॉर्म तां विढ़ण ऐं लॉन्ग मार्च खे महांगाई मार्च जो नालो ॾियण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो। पार्लियामेंट तां इस्तीफ़ाउनि वारो ऑप्शन आख़िर में इस्तेमालु करण जी तजवीज़। इस्लामाबाद में PDM जो सरबराही इजलास जारी। बेतमादीअ वारी रिथ ते मुशावरत। सेनेट चूंडुनि दौरान चइनी सूबनि में सेनेट जी एडजस्टमेंट कई वेंदी। मौलाना फज़लुर रहमान पारां लॉन्ग मार्च ईंदड़ महीने में करण जी तजवीज़। माज़ीअ में वोट ख़रीद कंदड़ हुक्मराननि खे अॻ में ओपन बैलेट यादि छो न आयो। इस्तीफ़ाऊं या बेतमादीअ वारी रिथ बाबति फ़ैसिलो PDM कंदी। मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमती MNAs इमरान ख़ान जो साथ छॾण लाइ तयारु आहिनि, जंहिं करे न्याज़ीअ खे शो ऑफ हैंड यादि अची वियो आहे। वालारियल कश्मीर ऐं ख़िते जो अवाम अमन जा मुस्तहिक़ आहिनि। वालारियल कश्मीर जो मसइलो कश्मीरियुनि जे ख़्वाहिशनि मूजिबि हल थियणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त हाइबर्ड जंग वारे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु रहण जी ज़रूरत आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा लाहौर गैरेज़न जो दौरो कयो। आर्मी चीफ खे पाक भारत बॉर्डर जी ताज़ी सूरत-हाल बाबति आगाह कयो वियो। अवाम ऐं हुकूमत विच में लाॻापा मज़बूत करण लाइ अवाम खे बाइख्तियार बनाइण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमती निज़ाम में सुधारनि जो मक़सदु अवाम लाइ आसानियूं पैदा करणु आहे। सियासी पार्टियुनि में डिक्टेटर वेठा आहिनि। सियासी जमायतुनि में बि जमहूरियत हुअणु घुरिजे। पाकिस्तान में तक़रीबन समूरियूं पार्टियूं वन मैन पार्टी आहिनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त माण्हू MPs खे वोट न पर पार्टीअ खे वोट ॾींदा आहिनि। पार्टीअ जे ख़िलाफ़ वोट ॾियणु अवामी एतमाद खे नुक़सानु पहुचाईंदो। अटॉर्नी जनरल चयो आहे त आज़ादु उम्मीदवार जंहिंखे चाहिनि वोट ॾेई सघनि था। हुक्मरान जमायत वाइदो पूरा करणु घुरंदा आहिनि। सेनेट में अक्सरियत न हुजे हा त वाइदो कीअं पूरा करे सघनि हा। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त हुकूमत आइनी तरमीम ज़रिए गैर मुल्की शहरियुनि खे चूंड विढ़ण जी इजाज़त ॾियणु चाहे थी। सुभाणे ते भारती ऐं यहूदी बि चूंड विढ़ी सघंदा। सेनेट चूंड शो ऑफ हैंड ज़रिए कराइणु चाहिनि था त पोइ लिखी छॾनि त आम चूंडूं बि शो ऑफ हैंड ज़रिए थींदियूं। जीअं धांधली ख़तमु थिए। असेंबली न हलण जो ज़िम्मेवार स्पीकर आहे। मथसि इमरान ख़ान जो दबाव आहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। न त उहो वक़्तु परे न आहे जॾहिं बर्मा जीअं मुल्क में किरोना SOPs जी भञकड़ी ऐं मोबाइल फोन रखण ते हुकूमत ख़तमु कई वञे। स्टील मिल्स जो को बि वजूद नाहे रहियो। अॼु स्टील मिल्स जे पोरियतुनि ऐं 437 ऑफिसर्स मां 390 ऑफिसर्स खे फारिग करे मिल्स खे तालो हणण जो हुकुम जारी कंदासीं। चीफ जस्टिस जा स्टील मिल्स जे मुलाज़िमनि जे प्रोमोशन वारे केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त स्टील मिल्स इंतिज़ामिया ऐं मुलाज़िम ॿई क़ौम जे नाणे ते ॿार आहिनि। बंदि पियल स्टील मिल्स खे कंहिं MD या चीफ एग्ज़ेक्टिव जी ज़रूरत नाहे। अदालत रिथाबंदी, निजकारी, सनत ऐं पैदावार जे वज़ीरनि खे बि तलब करे वरितो। पंजाब में 20 जुलाई ऐं KPA में 8 मई ते मकानी चूंडूं थींदियूं। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि बाबति मरहलेवार पंजाब में 20 जुलाई ऐं KPA में 8 मई ते मकानी चूंडूं थींदियूं। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि बाबति मरहलेवार शेड्यूल सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन जे तरफ़ खां ज़िलई सदर मोहम्मद अशरफ डायरी, हाजी मुख्तियार मला, अरशद अली ऐं ॿियनि जी क़यादत में हाई स्कूल दौड़ खां हिकु एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां केतिरनि ई महीननि खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांजी सुनवाई न पई कई वञे।
असांखे प्रमोशन, टाइम स्केल अपग्रेड ऐं वर्दी अलाउंस जारी कया वञनि। अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त असीं ज़रदारी हाउस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। बुछेरीअ जे वेझो ॻोठु रसूल बख़्श ज़रदारीअ में बहशत ज़हरा वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ खां मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंजो इफ़्तिताह ज़वार सरदार ॼाम फ़िरोज़ अली उनड़ कयो, जंहिंमें ट्रस्ट जे चेयरमैन ऐं प्रेस क्लब बुछेरीअ जे सदर मोहम्मद वारिस सेतो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं, जंहिंमें सभई मरीज़नि फ्री चेकअप करायो ऐं दवाऊं हासिल कयूं। ऑल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ अमजद ज़रदारी वज़ीर कीरियो फयाज़ अहमद कीरियो जी अॻुवाणीअ में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी मुतालबनि जी मञता लाइ H6 में ख्वाजा स्कूल खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते उन्हनि जो चवणु हुयो त लोअर स्टाफ जूं बंदि पियल पघारूं जारी कयूं वञनि ऐं फ़ौती कोटा पिणु ॾिनी वञे ऐं ॿिया जाइज़ मसइला पिणु हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। DIG पुलिस मज़हर नवाज़ शेख डिप्टी कमिश्नर जे थियल इजलास जी सदारत करे रहियो आहे। नेशनल प्रेस क्लब पडीदन जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे पडीदन प्रेस क्लब ते मुख़्तलिफ़ हंधनि जे साफ़िन पहुची सदर वकार इब्राहिम राजपर जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कई। जमायत इस्लामी यूथ नसीराबाद जे तरफ़ खां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहतीअ जे लाइ रैली कढी वई, जंहिं ते शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नारे तकबीर, अल्लाह अकबर, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा लॻाया विया। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस नौशरफ फिरोज़ करप्शन जो गढ़ बणिजी वियो। रिटायर्ड मुलाज़िमनि, इरीगेशन मुलाज़िमनि ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि जा रहियल बिल गरी रिश्वत एवज़ ॾियण जे ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो अकाउंट्स ऑफिस जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं सख़्त नारेबाज़ी। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।